नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाईकोर्ट वफ़ाक़ी गादी वारे शहर में मंदिर की तहमीर ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। हाईकोर्ट के जस्टिस आमिर फ़ारूक इस्लामाबाद में मंदिर के ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई है। CDE ॿुधायो आहे त मंदिर की बिल्डिंग प्लान न थियण सबबि कम खे रोकरायो वियो। अदालत CDA खां पुछाणो कयो त प्लाट कहिड़ी जगह ते ऐं कहिड़े मक़सद जे लाइ इस्तेमालु थींदो। डायरेक्टर अर्बन प्लानिंग CDE ॿुधायो आहे त H नाइक 2 में 2016 में प्लाट ॾियण जे हवाले से कार्रवाई शुरू थी। मंदिर कम्युनिटी सेंटर या शमशाद घाट के लिए ये जगह हिंदू कमेटी के अलाट थी। मजहबी मामलन वारे वजारत स्पेशल ब्रांच और इस्लामाबाद इंतजामिया तजवीज़न खां पोइ अलाट कयो। इन प्लाट से गड ईसाई भेटाई कादियानी और बुद्धमत कमेटी के लिए कब्रिस्तान की जगह अलर्ट थी चुकी है। 3.89 केनाल जगह 216 में अलाट करे 2018 में यह जगह हिंदू पंचायत के हवाले कई वही है। जस्टिस आमिर फ़ारूक पुछाणो कयो त मंदिर के लिए नक्शे की मंजूरी वती है या न, जैं ते CDE जवाब दिनों है त नक्शो मंजूर के लिए न आयो। डिप्टी अटॉर्नी जनरल राजा ख़ालिद महमूद जवाब दिनों त दरख्वास्त ॾींदड़ 10 करोड़ रुपए जो चई हलियो है। हुकूमत इन वक्त ताईं मंदिर की तहमीरी लाइ का भी फंड न कई है। हुकूमत मुज़ाकरा मामले ते इस्लामी नज़रिया काउंसिलर खां सिफारिशूं घुरियूं आहिनि। मुज़ाकरा मामले ते दुनिया में सुठो पैगाम नाहे वञी रहियो। आइन भी अक़लियतनि खे इबादत गाहूं ठाहिण की इजाज़त ॾे थी। दरख्वास्त ॾींदड़ जे वकील चयो त मंदिर की मंजूरी ऐं फंड ॿ धारदार मसइला आहिनि। हुकूमत न फंड ॾेई सघे थी ऐं न मंदिर ठाहिण की मंजूरी ॾेई सघे थी। जंहिं ते जस्टिस आमिर फ़ारूक चयो त हुकूमत इस्लामी नज़रिया ऐं काउंसिलर ॾांहुं मामलो मोकिले छॾियो। अदालत हुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।